अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं 20 मई। हूँ हमेशह मां व्लॉग जे आख़िर में कचहरी कंदी आहियां। अॼु सोचियमि त स्टार्टिंग में ई कचहरी था कयूं। सो शदीद गर्मी आहे हिन महिल 10:30 थिया आहिनि सुबुह जा। ऐं मां हिते पखो बंदि कयो आहे। ज़ाहिर आहे वीडियो ठाहिण लाइ पखो बंदि करिणो पवंदो आहे, त बसि हालत बुरी थी थिए। छो त न त पखे जो आवाज़ु ॾाढो मतिलबु मुनासिबु न लॻंदो आहे, सही न लॻंदो आहे। सो हींअर मासी हली वई। अॼुकल्ह थोरो सवेर थी अचे त जल्दी हली बि थी वञे, न त हूअं 11 बजे वेंदी, हाणे अचे बि अधु कलाकु अॻु में थी त वञे बि पोइ अधु कलाकु जल्दी थी। हाणे खीर काढ़े वेठमि, सोचियमि पहिरियों तव्हां सां गपशप करे वठां, उनखां पोइ जेको आहे, जेको बि घर जो कमुकारु मुंहिंजो रूटीन आहे उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। कल्ह साइमा शाह मूंखां हिकिड़ो सुवालु पुछियो। साइमा शाह मुंहिंजी स्टूडेंट रही आहे न, त उनखे ख़बर आहे, नंढे हूंदे खां उन्हनि मूंखे ॾिठो आहे त मां मतिलबु जॉब बि कंदी हुअमि, घर बि संभालींदी हुअमि, मुंहिंजा ॿार बि मूंसां गॾु हलंदा हुआ स्कूल, हुते पढ़ंदा, या मुंहिंजे हुनरनि जी बि हुननि खे ख़बर आहे, एग्ज़िबिशन्स ऐं गर्ल गाइड जी मां हूंदी हुअमि गाइडर, त मां उन्हनि खे बि क्राफ्ट सेखारींदी हुअमि। त ॿार जेके बि स्टूडेंट्स रहिया आहिनि मूंखे नंढे हूंदे खां सुञाणनि था, त उहा मूंखां पुछे थी त मां कीअं इहो मैनेज कंदी हुअमि जॾहिं मुंहिंजा ॿार बि नंढा हूंदा, मूंखे जॉब बि हूंदी हुई, मूंखे हुनरनि जा बि शौक़ु इहे सभु, त उहो पुछे थी मां कीअं मैनेज कंदी हुअमि। ॾिसो, सभिनी खां पहिरियों त टाइम मैनेज करण जे लाइ तव्हांखे पंहिंजे लाइ हिकिड़ो टाइम टेबल ठाहिणो पवंदो। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हांजा ॿार तव्हांजी मर्ज़ीअ ते हलनि, त तव्हांखे पहिरियों पाण खे रोल मॉडल ठाहिणो आहे, ठीकु आहे न। मां चाहींदी हुअमि मुंहिंजा ॿार जल्दी सुम्हनि, त मां पाण बि जल्दी उन्हनि सां गॾु सुम्ही पवंदी हुअसि, त जीअं हू सुबुह जो फ्रेश थी उथनि ऐं स्कूल वञनि। ऐं उनखां अलावा मूं पंहिंजी पसंदि जे कमनि खे ऐं पंहिंजी ज़रूरतनि खे टाइम ॾिनो। ईअं न त मां कलाकनि जा कलाक टीवी थी ॾिसां, या मां देरि ताईं जाॻां थी ऐं पोइ मां सॼो ॾींहुं लेज़ी हुजां, मूंखां कुझु न पुॼे। ज़ाहिर आहे जॉब हुई, ऐं अल्हम्दुलिल्लाह शुरू खां नमाज़ जी आदत रही आहे, त कोशिशि इहा हूंदी त सवेर सुम्हूं त जीअं फजर ते अखि खुले, आराम बि ठहियलु हूंदो, तॾहिं बि मतिलबु कोशिशि हूंदी त जल्दी सुम्हंदासीं त सुबुह जो असां पंहिंजा सॼा कम टाइम सां करे सघंदासीं। सो पहिरीं ॻाल्हि त सवेर सुम्हणु ऐं सवेर उथणु, उन सां तव्हांजो आराम बि कंप्लीट थी थो वञे, निंड पूरी थी वञे, ऐं पोइ सॼे ॾींहं जो तव्हांजा कमकार जेके आहिनि मैनेज था थियनि। पर जेकॾहिं सभु ज़रूरी कम छॾे सिर्फ़ु टीवी ॾिसजे या घुमिजे फिरजे, सैर कजे, बाज़ारनि में ॾींहुं गुज़ारिजे, त पोइ त ज़ाहिर कम त रहिजी वेंदा न। त थोरियूं पाण ते पाबंदियूं हणियूं पवंदियूं आहिनि, पाण खे थोरो डिसिप्लिन करिणो पवंदो आहे हर शइ खे मैनेज करण जे लाइ। उन महिल तव्हांजूं प्रायोरिटीज़ छा आहिनि, तरजीहात छा आहिनि, इम्पॉर्टेंट कहिड़ी शइ आहे, उनखे पहिरियों टाइम ॾिबो। तफ़रीह आहे, कुझु बि आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त माउ पीउ थियणु को सवलो कमु न आहे, उन जे लाइ तव्हांखे पाण खे थोरो पोइ ते रखिणो पवंदो आहे। तव्हांजी प्रायोरिटी तव्हांजा ॿार ऐं उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी तालीम हूंदी आहे। पोइ जेको टाइम बचंदो उन में मां पंहिंजा थोरा घणा शौक़ बि पूरा कंदी हुअमि, या पंहिंजे शौक़ खे, पंहिंजे हुनरनि खे टाइम ॾियण जे लाइ मां थोरो घणो टाइम कढी ई वठंदी हुअमि। मिसाल जे तौर ते जीअं मंझंदि जो मां न सुम्हंदी हुअमि पंहिंजी नौजवानी जे वक़्त में, त उन महिल मां वेही कुझु न कुझु पंहिंजो हुनरु कंदी हुअमि। त ईअं कुझु थींदो रहियो आहे। ऐं ॿियो त मुंहिंजी फैमिली में घर में ॿियो कोई बि न हो, मां ऑल इन ऑल हुयमि, जीअं चाहिनि तीअं कयमि। छो त मुंहिंजो हस्बैंड जी जॉब हुई त हू ऑडिटर हुयो, त सॼो हफ़्तो घर खां ॿाहिरि रहंदो, सैटरडे शाम जो ईंदो, उन ज़माने में सैटरडे मोकल न हूंदी, संडे घर में गुज़ारींदो, मंडे सुबुह जो वरी निकिरी वेंदो। पूरे पाकिस्तान में कॾहिं किथे, मोस्टली सिंध में, कॾहिं जे ॿियनि सूबनि में वेंदो त 2 हफ़्ता घर न ईंदो। ऐं ॿियो कोई बि मुंहिंजे सावरनि में न हुयो। मुंहिंजी निणाननि जूं शादियूं थियल हुयूं, मूंखां वॾियूं हुयूं, उहे ॿई मूंखां पहिरियों शादी थियल हुयूं। त बसि मां जीअं चाहियो, जीअं मैनेज करणु चाहियो कयो। ऐं मां उन आज़ादी ऐं अकेलाईअ जो कोई नाजाइज़ फ़ाइदो न वरितो, जो मां सोचां त कोई मूंखे ॾिसण वारो न आहे, पुछण वारो न आहे, कोई ससु निणान मुंहिंजे मथे ते न आहे, त मां पंहिंजी मर्ज़ी हलायां। मूं पंहिंजी मर्ज़ी हलाई, पर पॉज़िटिव वे में। पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾिनो, पंहिंजे घर खे टाइम ॾिनो। ऐं मूंखे घरु सजाइण जो हमेशह खां शौक़ु आहे। तोड़े असां किरायनि जे घरनि में रहंदा हुआसीं, तॾहिं बि मां उन्हनि खे चमकाए रगड़े साफ़ु सुथिरो करे, छो त इहा मुंहिंजी फितरत में आहे। त जॾहिं तव्हांजूं आदतूं जेके आहिनि या तव्हांजा शौक़ जेके आहिनि पॉज़िटिव ऐं क्रिएटिव हुजनि न, त तव्हां टाइम मैनेज करे वेंदा आहियो। ॿियो इहो ई ॻाल्हि त वक़्त जो थोरो पाण खे पाबंदीअ जो ख़्यालु रखिणो आहे। मूंखे ख़बर आहे, मूंखे शाम जो ॿारनि खे पढ़ाइणो बि पाण आहे, क़ुर बि पढ़ाइणो आहे, स्कूल जो कमु बि कराइणो आहे, मूंखे पंहिंजो घरु मैनेज करिणो आहे, मानी टाइम ते हुजे, कपिड़ा धोतल हुजनि, त उन जे लाइ सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजे कमनि ते फोकस करिणो हूंदो आहे। पोइ उन महिल ॿिया शौक़, ॿिया घुमण फिरण, सैर सपाटा,
उहे जेके आहिनि न पोइ उहे ख़तमु थियणु घुरिजनि। ऐं ॿी ॻाल्हि, मूंखे घुमण फिरण जो शौक़ु कोन्हे, यकीन कयो। ते पार्क में वञा, हिते विया हुते विया, न, मूंखे सफ़ा शौक़ु न आहे। हा, मूंखे तारीख़ी जॻहियूं घुमण जो शौक़ु आहे, मां उते शौक़ सां वञणु चाहींदी आहियां। सो सॼी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं पाण खे डिसिप्लिन कजे ऐं पंहिंजो टाइम टेबल ठाहिजे, पोइ पंहिंजे ॿारनि खे बि उन हिसाब सां हलाइजे, तव्हांजा सभु कम मैनेज थी वेंदा आहिनि। सवेर सुम्हो, सवेर उथो, निंड पूरी, आराम पूरो, सॼो ॾींहुं फ्रेश, ऐं माण्हू आराम सां सॼियूं पंहिंजूं ज़िम्मेदारियूं पूरियूं करे सघे थो। तो साइमा जे चवण ते कुझु इहे टिप्स हुयूं जेके जीअं मूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। हाणे त ख़ैर मां वांदी आहियां, घर में सुराण हूंदी आहे त मां सुबुह जो 2-2.5 कलाक एक्स्ट्रा सुम्ही बि पवंदी आहियां, त छो त हाणे थोरो हथु आहे न, सॼी उमिरि जिदोजहद करे 3 माण्हुनि जो कमु कयो हूंदो। मां हिकिड़ी जंग विढ़ी आहे, मां चइबो आहे न चौमुखी, चइनी पासे लड़ाई, त यानी इहे 2 हथ न हुया, इहे अलाए घणा हथ हुया, जेके अलाह जो करम हुयो, मूं ते सॼो अलाह जो करम हुयो। मुंहिंजी सोच पॉज़िटिव हुई, मुंहिंजो अमल पॉज़िटिव हो, मुंहिंजूं आदतूं सभु सुठियूं हुयूं, न मूंखे फज़ूल ख़र्ची जी आदत आहे, कंजूस बि न आहियां मां, पैसा बचाईंदी आहियां ख़ूब, पोइ वरी आराम सां वञी पंहिंजे कंहिं न कंहिं शौक़ ते, कंहिं पसंदि जी शइ ते ख़र्च करे ईंदी आहियां। त फज़ूल ख़र्ची जी मूंखे आदत न आहे, मूंखे ॿाहिरि रुलण जी आदत न आहे, मूंखे वक़्तु ज़ाया करण जी आदत न आहे। पोइ त हर शइ पाणे ई मैनेज थी वेंदी न। ऐं इन में सॼे में अलाह जो करम आहे। बंदो अगरि पंहिंजी सोच सही थो रखे, पंहिंजी डायरेक्शन में सही थो हले, अलाह हुनजी मदद करे थो। सो इहे कुझु टिप्स हुयूं जेके मूं चयो तव्हां सां शेयर कयां। सो हाणे अॼु मुंहिंजो पको पको सिलाई जो मूड आहे, हितां उथंदमि त पहिरियों वञी सिलाई मशीन ते वेहंदमि इनशाअल्लाह। ऐं हींअर भाॼी वारो आयो, सो तव्हांखे बसि इहो ॿुधायां प्लीज़ इन लाइ थी, मुंहिंजी कॾहिं बि कंहिं बि अहिड़ी शइ मां तव्हां सां शेयर कयां न, कॾहिं बि ईअं न सम्झो त शो थी मारे या। सो जेकॾहिं मासी कम वारी बीठी हूंदी आहे ऐं उनजे हूंदे भाॼी वारो अची वेंदो आहे, त मां कुझु भाॼी उनखे बि वठी ॾींदी आहियां। इहो मां सिर्फ़ु तव्हांखे आइडिया थी ॾियां। त जेकॾहिं पाउ बसर, पाउ टमाटा, पाउ पटाटा उनखे वठी ॾिनासीं, असांजे रिस्क में, असांजे बजट में काई कमी न ईंदी। त कॾहिं कॾहिं मां ईअं बि कंदी आहियां। सो अॼु मासीअ जे हूंदे भाॼी वारो आयो, पंहिंजे लाइ मां ग्वार वरिती ऐं अरबियूं वरितियूं, फ्रिज में रखियूं अथमि, ऐं मासीअ खे कुझु भाॼी वठी ॾिनी, ॾाढी वीचारी ख़ुशि थी वई। कंहिंजो हिकिड़ो वेलो बि अगरि सुकून सां टरी थो वञे त असांजे, मुंहिंजे त छा वियो, मुंहिंजो कुझु बि न वियो, पर हुनजी हिकिड़ी एॾी ख़ुशि पई थिए जंहिंजी इंतिहा न आहे। इहो मां सिर्फ़ु तव्हांखे आइडिया ॾियण लाइ शेयर थी कयां त ईअं बि करे सघिबो आहे, ईअं बि कंदा कयो। त इहा बि हिकिड़ी हेल्प आहे, ऐं पंहिंजे घर मां अलाह जी राह में निकिरे त सुठी ॻाल्हि आहे। हमेशह ॾियण वारो हथु रहे। सो बसि हलूं था हाणे सिलाई करणु, वरी तव्हां सां सिलाई मशीन वटि हली मुलाक़ात थी कयां। मां अची वई आहियां कमरे में, ऐं ॾिसो पखो थो हले, त तव्हांखे इहो आवाज़ु कीअं थो लॻे। पखीअ जो आवाज़ु जेको आहे न, उहो तमामु हिकिड़ो वीडियो में ख़ासि तौर ते तंग कंदो आहे। सो अॼु मां सभिनी खां पहिरियों सिबंदमि हीअ शलवार, उहो ई बुकरम कोन्हे मां वटि, पर पूरी अधु शलवार सिबी थी रखां। ऐं उनखां पोइ छो त ग्रीन धाॻो पियल आहे, त इन सां मुंहिंजो कमु हली वेंदो। ऐं उनखां पोइ ॾिसां थी, कमु ॾींहंनि में लाज़मी मूंखे ॿाहिरि वञिणो पवंदो। सो हाणे मां कंदमि हिते वेही कमु। 12:15 थिया आहिनि, ऐं हीअ अधु शलवार मां सिबी वरिती पाचनि खां बग़ैर। सो बसि इहो अधु कमु थी थो वञे त वरी इहे जल्दी कंप्लीट बि थी वेंदियूं थोरे टाइम में। ऐं मां शर्ट बि सिबी वरिती माशाअल्लाह। ऐं हिन जो जेको गलो हुयो न, उहो ॾाढो वॾो हो, त पोइ मूंखे हिन जो हीअ प्रिंट ॾाढो पियो वणे, हीअ वारो। त मां न पई चाहियां इहो पीस ज़ाया थिए ऐं मां हितां कटिंग कयां, पोइ वरी बॉर्डर हणां, त इन करे मां गलो ज़ाया करे छॾियो। मूंखे वणंदा बि न आहिनि एॾा वॾा वॾा, माना गलनि ते डिज़ाइन ऐं पटियूं ऐं भर्थ ऐं अलाए छा। पर बहरहाल हे एतिरो बचायमि, मां लेंथ पूरी कई बॉर्डर खां, ऐं मथां जेतिरो कटिणो उहो हुनजो गलो कटे छॾियमि। न त हे बिल्कुलु ई हेसिताईं बसि पेट खां बि हेठि ई अचे, पर मूंखे पसंदि न आहे। सो लूज़ ॿाहूं कुर्ते वांगुरु माशाअल्लाह हीअ बि सिबजी वई। हाणे हलंदमि किचन में। बसि हिन जो रओ पहिरियों खां तयारु हुयो, जेको मां तव्हां सां ऑलरेडी शेयर करे चुकी आहियां। एॾो फाइन कपिड़ो आहे, एॾो लाइट वेट, एॾो प्यारो थो लॻे माशाअल्लाह। ऐं हीअ मथां हिन जी शर्ट अची वई, ऐं बिना शलवारनि जे कपिड़ा जेके आहिनि उहे हैंग थींदा था वञनि। ऐं इनशाअल्लाह जॾहिं वेंदमि ॿाहिरि बकरम वठी ईंदमि त पोइ वरी इहो शलवारूं बि जल्दी कंप्लीट थी वेंदियूं। मां अची वई आहियां किचन में, ग्वार थी पचायां। हूअं त मूंखे अगरि मां रखी छॾियां, शाम जो सुराण ईंदी, उहा कटींदी, त मूंखे पचाइणु आसान थी वेंदी। ऐं हिन महिल मूंखे हिन जी कटिंग में इलाही टाइम लॻंदो, पर पोइ बि अच्छा, हिकिड़ो त असां कटींदा आहियूं ग्वार खे हथ सां, नंढा नंढा बिल्कुलु नंढा नंढा हेतिरा हेतिरा पीसिस करी। ॿियो वरी कॾहिं कॾहिं मां टाइम बचाइण लाइ
या महिनत खां बि बचण लाइ मां हिननि खे जेको आहे चॉपर में विझी चॉप बि कंदी आहियां। सो सोचां थी त अॼु हिनखे मां चॉप कयां। त मुंहिंजो हमेशह गुआर धोइण जो तरीक़ो ईअं ई हूंदो आहे त गुआर खे पाणीअ मां कढिबो त जीअं जेका मिटी विटी आहे हिन जो गंद आहे उहो हेठि रहिजी वञे। इहो हिन में हारबो वरी हिकिड़ो पाणी ॿियो विझंदीमांसि ऐं तव्हां ॾिसंदव हुन में कचिरो ऐं वारी ॾिसो। त कॾहिं बि ईअं न कजे त कहिड़ी वारी आहे छाणीअ में विझी त पाणी छणी वेंदो, ईअं न, मां ईअं न कंदी आहियां। तो हाणे हीअ ॾिसो हिन मां कंप्लीटली वारी साफ़ु करे ऐं हाणे मां हिनखे कटींदमि वॾा वॾा थुल्हा थुल्हा पीसिस करे। पोइ मां हिनखे विझंदमि चॉपर में त जीअं हे जल्दी जेको आहे चॉप थी वञे त मां हिनखे पचायां। मां थी पचायां गुआर ऐं पटाटनि जी भाॼी। इहा मुंहिंजी रेसिपी अथव वीडियो ठहियल, तव्हां इहा तव्हां सर्च करे सघो था। ऐं हाणे तव्हां ॾिसंदव त हिन में तरे में एतिरो कचिरो ऐं मिटी कोन्हे त हीअ हिन मां कढी वठंदमि ऐं हिनखे मां कटींदसि। हे मां थुल्हा थुल्हा टुकड़ा कटे छॾिया आहिनि ऐं अधु गुआर बि काफ़ी पकी आहे, कचड़ी ईअं नरम न आहे। ऐं हिते हाणे मां हिनखे चॉपर में विझी चॉप कंदसि। हिनखे जेको आहे बिल्कुलु ई पेस्ट न आहे ठाहिणो, बल्कि थोरो थुल्हो थुल्हो छॾींदमि। हे अञा थुल्ही आहे, अञा हिकिड़ो चकर हिनखे ॿियो बि हलाईंदमि। हीअ ईअं थुल्ही थुल्ही चॉप कई आहे। हिनखे हाणे हिन देॻड़ी में विझी बॉइल कंदमि ऐं पाणी बसि सिर्फ़ु एतिरो विझंदीमांसि जेको मां हिन चॉपर खे आघारींदमि। ठीकु आहे, छो त हीअ मां हिन मां कढंदमि त ज़रूरु कुझु न कुझु हिन में चिंबड़ियल हूंदी जेको सन्हो सन्हो पीसियल आहे। त हिन में मां पाणी विझी हिनखे आघारे ऐं इहो ई पाणी विझी बॉइल कंदमि, छो त गुआर आहे पकी ऐं जेसिताईं मां मसालो ठाहींदमि ऐं पटाटा वग़ैरह हुन में भुञंदमि तेसिताईं गुआर काफ़ी सुठी ॻरी वेंदी। हिकु थियण वारो आहे, तक़रीबन सुराण बि अचण वारी हूंदी, छो त हालांकि मां गुआर चॉप कई आहे पोइ बि मूंखे हुन ते काफ़ी सारो टाइम लॻो आहे। टमाटा कटियमि, हिकिड़ो पटाटो छिले कटियो अथमि, हिते गुआर जेका आहे बॉइल थी थिए, इहो टाइम मुंहिंजो बचंदो ऐं बसि जीअं ई मसालो ठही वेंदो त उन में हे पटाटा ऐं गुआर गॾु विझी छॾींदमि त हे पोइ हल्की बाहि ते छॾे वेंदमि, ॻरी वेंदा। इहा असांजी लंच आहे या इहो असांजो लंच आहे। हलो ठीकु आहे, मांझंदो आहे। माशाल्लाह भाॼी मुंहिंजी पची वई आहे, मज़ेदार। मानी बि रेडी आहे, सुराण बि कॾहिं जो अची वई आहे। असां ॿई जेको आहे नमाज़ पढ़ी चुका आहियूं, ॿोड़ खे दम ॾेई नमाज़ पढ़ंदमि ऐं हाणे असां खाईंदासीं मानी। ऐं लंच खां पोइ मुंहिंजो त हूंदो आहे अल्लाह हाफ़िज़, छो त मां लेटे बग़ैर मुंहिंजो गुज़ारो न हूंदो आहे। सो इंशाल्लाह वरी शाम जो तव्हां सां मिलंदमि। शाम जा 6 थिया आहिनि ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 फेरी जी। मां आई आहियां प्लांट्स खे पाणी ॾियण जे लाइ ऐं जीअं त मुंहिंजी प्लांट्स वारी बाल्टी जेका आहे उहा भॼी पई आहे त मां हीअ बाथरूम मां बाल्टी खणी आई आहियां। जेसिताईं हाणे ॿाहिरि वञा ऐं बाल्टी वठां तेसिताईं इहा हिते हूंदी। प्लांट्स बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि, सो हिननि खे पाणी ॾेई वठां। सभिनी प्लांट्स खे पाणी ॾेई वरितो, माशाल्लाह सभु फ्रेश था लॻनि। थोड़ा थोड़ा के मुरझाया बि आहिनि, सॼो ॾींहुं गुज़री वियो। सो हाणे हलूं था अंदरि। शाम जा 6:30 थिया आहिनि, प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि। कचहरी असांजी थी चुकी आहे, पर हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे आख़िर में। त कंहिं मूंखे मैसेज करे चयो त उन्हनि जे बिज़नेस खे मां प्रमोट कयां। ठीकु आहे, सो वरी मूंखे गिफ्ट ऑफर थी, पर मां गिफ्ट रिफ्यूज़ करे छॾियो आहे। न मूंखे ईअं ख़राबु थो लॻे, ॾाढो ईअं थो लॻे ॼण मां माण्हुनि खां तोहफ़ा वठी उन्हनि जे बिज़नेस खे प्रमोट थी कयां। न, मां बिल्कुलु फ्री में तव्हां सभिनीनि जे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। प्यार ऐं मोहबत तव्हांजी, एप्रिसिएशन, मुंहिंजे वीडियोज़ खे अहमियत ॾियणु, इहो काफ़ी आहे। ठीकु आहे, सो हिकिड़ो बिज़नेस जो पेज आहे इंस्टाग्राम ते, एम्स हिजाब कलेक्शन, AIMS एम्स हिजाब कलेक्शन। ॾाढा प्यारा प्यारा हिजाब स्काफ अथसि ऐं
ॿिनि टिनि ते मां कमेंट बि कयो, हुनजे मूंखे वाक़ई वणिया, इन करे न त बसि चयो वियो आहे त मूं ते फ़र्ज़ु आहे, न मां पहिरियों चेक कयमि हुनजा सॼा फ़ोटोज़ क्वालिटी ऐं हुनजी डिस्क्रिप्शन पढ़ियमि, पोइ मूंखे लॻो त वाक़ई सुठा आहिनि। सो असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त जिते बि असांजी का सिंधी न्याणी कुझु कमु करे थी, चाहे उहा पढ़ियलु लिखियलु आहे, शहरी आहे या ॻोठाणी आहे या कहिड़े बि क़िस्म जो कमु करे थी, त उनखे एप्रिशिएट करणु, उनखे प्रोमोट करणु, घटि में घटि हेतिरा ॿ लफ़्ज़ जीअं मूं हींअर ॻाल्हाया आहिनि, इहे ख़र्चु करण में कंहिंजो कुझु नथो वञे। त असांखे ज़रूरु हिक ॿिए ताईं उहो पहुचाइणु घुरिजे त भई हीअ माण्हू, हीअ छोकिरी, हीअ अदी, हीअ फलाणे हंधि हीअ कमु थी रहियो आहे, इहो इनखे चेक ज़रूरु कयो, प्लीज़ इनखे चेक कयो, इनजो पेज लाइक कयो, ऐं जेके हिजाब पाईंदा हुजनि, स्काफ पाईंदा हुजनि, त उहे उन्हनि खां ख़रीद बि करे सघनि था। सो अलाह सी तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। कचहरी असांजी काफ़ी सारी थी वई सुबुह पहिरियों, त हाणे मोकिलायूं था। सुभाणे आहे फ्राइडे, जुमो आहे, त सुभाणे लाइव हूंदो पाकिस्तान टाइम जे मुताबिक़ 3 बजे मंझंदि जो, सही आहे। ऐं सुभाणे मां व्लॉग न ठाहींदमि, इहो पर अनएक्सपेक्टेड आहे, त मतां अगरि कुझु अहिड़ो थी बि वञे त जेको मां व्लॉग ठाहिणु चाहियां, पर घणो करे जुमे जो व्लॉग न हूंदो आहे, त सुभाणे जो बि व्लॉग न हूंदो, ठीकु आहे। ऐं असां इनशाला लाइव सेशन में मुलाक़ात कंदासीं। ऐं अगरि तव्हां मां कंहिंजो बि कोई बिज़नेस आहे, पेज आहे, यूट्यूब चैनल आहे, त तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था मूंखे, मां तव्हांजो चैनल जो नालो अनाउंस कंदमि। ऐं ॿी ॻाल्हि त अॼु बि कंहिं चयो त प्लीज़ असांजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो। तव्हां यकीन कयो, मां वई आहियां, हुननि खे 4 सब्सक्राइबर्स आहिनि, सिर्फ़ु 4, कोई ख़ासि वीडियोज़ बि न आहिनि। तव्हां अञा शुरू ई न कयो आहे, तव्हां पंहिंजो नालो लिखी यूट्यूब ते चाहियो था त माण्हू तव्हांखे सब्सक्राइब कनि, इहो त पॉसिबल न आहे बाबा। ऐं मां तव्हांखे हमेशह इहो यादि ॾियारींदी आहियां त मुंहिंजो चैनल मोनेटाइज़ थियो 550 वीडियोज़ ऐं 2.5 सालनि जी महिनत, छो त सिंधी चैनल खे माण्हू एॾो घणो नथा ॾिसनि, पर मूंखे पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु आहे, त मां सिंधीअ में ई वीडियोज़ ठाहींदमि। मां बि चाहियां त पंहिंजा व्यूअर्स वधाइण जे लाइ उर्दू ॻाल्हाए थी सघां। हा, मुंहिंजूं कुकिंग जूं, क्राफ्ट जूं वीडियोज़ सिंधी उर्दू बायलिंगुअल हूंदियूं आहिनि, बाक़ी मां पंहिंजा डेली जेके आहिनि व्लॉग्स ऐं पंहिंजो फ्राइडे वारो लाइव सेशन सभु मां सिंधीअ में ई कंदी आहियां। पोइ भले इन सां मुंहिंजी आमदनी नथी थिए या मूंखे मुंहिंजा व्यूज़ नथा वधनि, का ॻाल्हि न आहे, सभु कुझु पैसो न हूंदो आहे दुनिया में। त तव्हां चाहियो था तव्हां पेर रखो ऐं तव्हां कामयाबु थी वञो, इहो नामुमकिन आहे किथे बि, कहिड़े बि फील्ड में। सो महिरबानी करे महिनत करे कुझु सुठियूं वीडियोज़ अपलोड करे पोइ तव्हां माण्हुनि खे चवणु शुरू कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, त कोई तव्हांजे चैनल ते अचे त उनखे कुझु ॾिसण लाइ त मिले न। सो शुरू में जीअं मूं चयो, एम्स हिजाब कलेक्शन इंस्टाग्राम ते ज़रूरु इन्हनि खे फॉलो कयो, इन्हनि खे चेक कयो, ॾिसो, ऐं थी सघेव त इन्हनि सां कुझु बिज़नेस बि कयो, कुझु घुरायो बि। सो इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।